अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कयो पियो वञे ख़बरनि जी दुनिया। ख़बरनि जी दुनिया प्रोग्राम साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में अव्हां जो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां असां नज़र विझंदासूं ख़ासि ख़बरनि ते। जाली अकाउंट केस में सजाद अब्बासी गिरफ़्तार। इस्लामाबाद हाई कोर्ट चयो आहे त सिंध जे वॾे वज़ीर खे जवाबदार छो न बणायो वियो। सिंध जी 16 अरब बचत वारी बजट अॼु पेश थींदी। मुलाज़िमनि जे पघारनि में 10% वाध कई वेंदी। शदाद कोर्ट में वहशी जवाबदारनि जो ज़ुल्म। चोरी जे इल्ज़ाम में दुकानदार नीगर खे वेहक वारी जाइ में मिर्च विझी छॾिया। सामुंडी तूफ़ान जो ख़तरो टरी वियो। साहिली पट्टी में हल्की बरसात। लखी ग़ुलाम शाह भरिसां जवाबदारनि जो ज़ुल्म। मासूम नीगरी खे यरगमाल बणाए संदसि लॼ लुटी वई। घोटकी में नामज़दगी फारम जमा कराइण जी अॼु आख़िरी तारीख़। ज़मनी चूंड में हिसो वठण लाइ मोहम्मद बख़्श महर सलाहकारी तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। हैदराबाद में FBI अमलदार ख़िलाफ़ शिकायत ते मुलाज़िम ते तशद्दुद। कासमाबाद में घरनि ते पुलिस चढ़ाई। 75 औरतुनि समेत 150 ॼणा गिरफ़्तार। लाड़काणे में पुराणी दुश्मनी तां फायरिंग में 2 अहलकार क़तल। खंभे गुम करण बाद ज़ाहिर कयल हिदायत लोहार ज़मानत मंज़ूर थियण बाद आज़ाद। हाला वेझो ख़ौफ़नाक हादिसो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 4 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। नवाज़ शरीफ़ दावा कई आहे त इमरान ख़ान जल्द अंजाम ते पहुचण वारो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में पोलियो जो हिकु वधीक केस ज़ाहिर। ऐं हाणे नज़र विझंदासूं तफ़सीली ख़बरनि ते। सिंध जी 16 अरब बचत वारी बजट अॼु पेश कई वेंदी। वॾो वज़ीर मुराद अली शाह अॼु शाम 3 वॻे सिंध असेंबली में नए माली साल जी बजट पेश कंदो। 1 खां 15 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघार में 10% ऐं 16 खां 22 ग्रेड जे मुलाज़िमनि जी पघारनि में 5% वाध कई वेंदी। मुख़्तलिफ़ खातनि में 6500 नए भर्तियुनि जो बि ऐलान थींदो। तरक़ियाती बजट 283 अरब रुपयनि जी हूंदी। कराची लाइ 29 अरब रुपयनि जा मनसूबा शामिल। K4 मनसूबे लाइ 25 अरब 55 करोड़ रुपया रखिया विया। मोहसिन दावड़ ऐं अली वज़ीर जी ज़मानत लाइ अदालत में दरख़्वास्त दाख़िल। वकीलनि पारां ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िले बनू जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई। 2 जजनि ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में रेफरेंस जी सुनवाई अॼु थींदी। जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा ऐं जस्टिस KK आगा ख़िलाफ़ जुडिशल काउंसिल शुरूआती ॿुधणी कंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट चयो आहे त सिंध जे वॾे वज़ीर खे जवाबदार छो न बणायो वियो। पाकिस्तान खे छा फुरल जो माल सम्झो आहे जो जेको अचे ऐं खाई पी हलियो वञे। जस्टिस आमिर फारूक चयो आहे त जाली अकाउंट केस में ज़मानत रद्द थियण ते सजाद अब्बासी खे गिरफ़्तार कयो वियो। नैब जवाबदार सजाद अब्बासी ते फलाही प्लाटनि में गैर क़ानूनी तौर अलाटमेंट करण जो इल्ज़ाम हयो। दुकानदार चोरी इल्ज़ाम में नीगर खे तशद्दुद जो निशानो बणायो। शदाद कोट जे B सेक्शन थाणे जी हद सिजावल रेलवे फाटक वेझो इंसानियत सोज़ वाक़ियो पेश आयो।
दुकानदार हरदीप कुमार 7 सालनि जे शाहज़ेब खे ॿाझिरी चोरी करण जे इल्ज़ाम में वेहक वारी जाइ ते ॻाढ़ा मिर्च विझी छॾिया। डॉक्टर पिण इन ॻाल्हि जी तस्दीक कई। निगर जे वालिद मेड़ मिंथ काफ़िले ते जवाबदार खे माफ़ करे छॾियो। लखी ग़ुलाम शाह भरिसां मासूम नीगरी खे वहशी जवाबदारनि ज़्यादती जो निशानो बणायो। मासूम नीगरी खे ज़्यादती जो निशानो बणाइण बाबति असांखे रिपोर्ट माणी लखी ग़ुलाम शाह मां एजाज़ मंगी। लखी ग़ुलाम शाह भरिसां ॻोठ जुमो ख़ान बिरोही में पोरियत नूर मोहम्मद बिरोही जी 13 सालनि जी मासूम न्याणीअ खे वहशी जवाबदारनि आशिक़ बिरोही, पुट दुर मोहम्मद बिरोही, दरिया ख़ान बिरोही, मुमताज़ बिरोही ऐं माशूक़ बिरोही यरगमाल बणाए ज़्यादती जो निशानो बणायो। जंहिंखां पोइ जवाबदार निगरी खे बेहोशी वारी हालत में उछलाए फ़रार थी विया। वारदात खां पोइ ज़्यादती जो निशानो बणियल निगरी पंहिंजी पीरसन माउ, पीउ ऐं भाइरनि सां गॾिजी लखी थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कराइण लाइ पहुती त पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण बदिरां ज़्यादती जो निशानो बणायल मज़लूम निगरी खे वापसि मोटाए छॾियो। मुख़्तलिफ़ बहाना ॼाणाए पुलिस केस दाख़िल करण खां लवाईंदी रही, जॾहिं त निगरीअ जो मेडिकल कराइण लाइ खेनि हैदराबाद वञण जो चयो वियो। जंहिं ख़िलाफ़ निगरी जे वारसनि एहतिजाज कंदे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे ॿुधायो त असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। निगरी जे भाउ बशीर अहमद बिरोही रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाईंदे चयो त लखी पुलिस ज़ुल्म जी इंतिहा करे रही आहे, जेका मुंहिंजी भेण सां थियल ज़्यादती जो केस दाख़िल करण खां बि लवाए पई। पुलिस वहशी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बदिरां असांजी छोकिरी जो मेडिकल कराइण लाइ हैदराबाद वञण जो चई रही आहे। अहिड़े अमल सबबि असीं परेशान थी विया आहियूं ऐं असांखे लॻे थो त पुलिस जवाबदारनि खां ॻरी रिश्वत वठी असांजो केस लोढ़णु चाहे थी। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर, सिंध जे वॾे वज़ीर ऐं वज़ीर आज़म समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। ज़ुल्म जो निशानो बणायल मासूम निगरी जे वारसनि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सां ॻाल्हाईंदे चयो त कंदा चयो रोड त हड़ताल कयो, छा बि चयो, कुझु बि न थींदो। इहो कहिड़ो असां सां ज़ुल्म आहे? छा इंसाफ़ी असां न आहे? असां ज़मीर ख़तमु थियो आहे। हाणे असां छा करूं हिननि खे, पुलिस वारनि खे? छा वाक़ियो कीअं पेश आयो? छा हाणे सूरत बीठी आहे? पुलिस छा थी चवे? पुलिस त चवे थो खल सां वियासीं, चए थींदो तव्हांजो कॾहिं सुबुह जो ॿीहर वियासीं, चए तव्हां वञो मां ईंदुमि। असां वेही वेही खक थियासीं, वरी न वरी मोटी वियासीं हुनजो खॾु, वरी भड़वा न आयो, का शइ बि न निकितो, असां सां कोई बि न ॻाल्हायो। हाणे असांखे फायर कटे नथो ॾे बाबा, तव्हां असांखे फायर कटे ॾियो, असां सां इंसाफ़ कयो, मायूं हणोसि, माल बधोसि, जाइ किरायो, असां ग़रीब माण्हू छा करे सघंदासीं? हे मुंहिंजो माउ बीमार आहे, कामिड़ असां सां इंसाफ़ नथो करे। पुलिस वारे खे पैसा ॾिना आहिनि, पुलिस वारा पैसा काई चुप करे वेठा आहिनि। साहिबु सुम्ही पियो, चयो राइट वियो साहिबु, 5 बजे अचो, 5 बजे वरी चयो त सुभाणे अचो, सुभाणे वञो, चयो त परीं अचो। इहो छा मसइलो आहे असां सां? इंसाफ़। मासूम निगरियुनि सां ज़्यादती जो ही को नओं वाक़ियो न आहे। सिंध समेत सॼे मुल्क में हर रोज़ मासूम निगरियुनि तोड़े मासूम ॿारनि सां ज़ुल्म कयो वञे थो। उन्हनि खे ज़्यादती जो निशानो बणाए क़त्ल करण वारा वाक़िया बि ॾींहों ॾींहुं आम थींदा पिया वञनि। पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान इक़्तिदार में अचण वक़्तु ऐलान कयो हो त ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ जवाबदारनि खे असां सख़्त खां सख़्त सज़ा ॾींदासूं। ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ कानून साज़ी पिणु कई वेंदी, पर अञा ताईं वज़ीर आज़म जे उन ऐलान ते को बि अमल न थी सघियो आहे। जॾहिं त टंडो मोहम्मद ख़ान में ज़्यादती जो निशानो बणियल मासूम जमना बि अञा ताईं इंसाफ़ जी मुंतज़र आहे। सिंध में सामूंडी तूफ़ान जो ख़तरो टरी वियो, जॾहिं त साहिली पट्टी में हल्की हल्की बरसाति पई। सामूंडी तूफ़ान वायु जो रुख़ भारतीय शहर गुजरात खां बि फिरी वियो
तबाहियुनि जो ख़तरो टरी वियो। ठठे ऐं बदीन ज़िले में हल्की हल्की बरसाति पवण खां पोइ मौसम ख़ुशगवार बणिजी वई। घोटकी में नामज़दगी फार्म जमा कराइण जी अॼु आख़िरी तारीख़ आहे, जॾहिं त वफ़ाक़ी वज़ीर अली मोहम्मद महर जे लाॾाणे सबबि ख़ाली थियल तक NA 205 ते चूंड सरगर्मियूं हलंदड़ आहिनि। मोहम्मद बख़्श महर चूंड वेहण लाइ सलाहकारी तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, जॾहिं त मोहम्मद बख़्श महर, बंगल महर, फ्याज़ लुंड, जामी करामुल्लाह ऐं बारी पिताफ़ी PP टिकट लाइ दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। हैदराबाद में जाली डिग्री केस में अॻूणे MPA बशीर सिरेवाल गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे। पुलिस ते हमले वारे केस में कासमाबाद में पुलिस घरनि ते चढ़ाई करे 75 औरतुनि समेत 150 ॼणनि खे गिरफ़्तार करे खंभे खणी वई। शाह लतीफ़ कॉलोनी में HDA जी पार्क ते कब्ज़े ख़िलाफ़ इनक्रोचमेंट अमले जे ऑपरेशन ते थियल छिकताण बाद केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त पुलिस चढ़ाई दौरान औरतुनि ॿारनि खे बि खंभे खणी वई, जॾहिं त घरनि जी तलाशी पिणु वरिती वई। जवाबदारनि जी बरियत ख़िलाफ़ मुख़्तियार माई जी नज़रसानी दरख़्वास्त खे अदालत रद्द करे छॾियो। लाड़काणे में 2 पुलिस एहलकारनि खे हथियार बंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। हिदायत लोहार ज़मानत मंज़ूर थियण बाद काल्ह आज़ादु थी वियो त संदसि शानदार आजियां कई वई। नवाबशाह में दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत 50,000 रुपयनि जी ज़मानत मंज़ूर करे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। सोरठ सारंग लोहार समेत ताज जोयो, अली रज़ा ख़ासकेली, सरमद मीराणी, बख्शल बाग़ी ऐं ॿिया पिणु जेल पहुता। आज़ादु थियण वक़्तु जेल ॾाढो जज़्बाती मंज़र जस्कम जे कारकुननि गुल ऐं अजरकूं पाराए संदसि शानदार आजियां कई। हिदायत लोहार जो चवणु हो त वॾनि मक़सदनि लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। क़ौमी कारकुननि ऐं सञाह वंदन जो थोराइतो आहियां। हाला वेझो वैन जो ट्रालर सां टकर, औरतुनि ऐं ॿारनि समेत 4 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। मुसाफ़िर वैन हैदराबाद खां मोरे वञी रही हुई त हाला भरिसां बाईपास वटि ख़ौफ़नाक हादिसो थियो, जंहिंमें आलिम ज़रदारी, राहील, दिलीप कुमार ऐं आलिया फ़ौत थी विया। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त इमरान ख़ान जल्द अंजाम ते पहुचण वारो आहे। इमरान ऐं अलीमा ख़ान ख़िलाफ़ पकियूं शाहिदियूं आहिनि, संदन जल्द सख़्तु एहतिसाब थींदो। इमरान खे तमाशाई स्टेडियम खां ॿाहिरि फिटो करे छॾींदा। सईदाबाद में ज़ुल्म जी इंतिहा, पीरसन अमड़ खे संस पुटनि घर मां लोधे कढी छॾियो। सखी सलेमान शाह कॉलोनी में पीरसन बेवह औरत खे संदसी पुटनि घर मां धिका ॾेई कढी छॾियो। जोही में वाटर सप्लाई लाइनूं न विछाइण ख़िलाफ़ रहवासियुनि एहतिजाजी धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। ॾहरकी में पिणु पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि एहतिजाज जारी रखियो। मिठी सिविल अस्पताल में ख़ुराक जी खोट सबबि वधीक 3 ॿारड़ा ज़िंदगी जी जंग हाराए विया। कश्मीर में वेॻे पीउ मामूली ॻाल्हि तां धीउ खे क़त्ल करे छॾियो। गेहलपुर जे ॻोठ शरीफ़ शहर में 6 ॿारनि जी माउ मसमात ताहिरा खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। सैयद ज़ैन शाह चयो आहे त वॾे वज़ीर जो सियासी निशानो न बणाइण जो बयानु कूड़ो आहे। PP दौर में कूड़ा केस करे सियासी वफ़ादारियूं मटाइण जा केतिरा ई मिसाल मौजूदु आहिनि। कोटड़ी में नौजवान पाण ते फायर करे ख़ुदकशी करे छॾी। 24 सालनि जे नौजवान फ़हद अली पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आंदो। हाणे हिकिड़ी अहम ख़बर बि अव्हांखे ॿुधाईंदा हलूं। नेब तरफ़ां
अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी भेण फरियाल टालपुर जी गिरफ़्तारी जा वारंट जारी कया विया आहिनि। ज़रियनि मूजिबि 2 ॾींहं अॻु में नेब चेयरमैन वारंट ते सहियूं कयूं हुयूं, जंहिंखां पोइ काल्ह उहे वारंट नेब रावलपिंडी हवाले कया विया, जॾहिं त नेब ज़रियनि जो चवणु आहे त जल्द गिरफ़्तारी अमल में आंदी वेंदी। नेब हथां अॻूणो सदर आसिफ ज़रदारी गिरफ़्तार थियल आहे ऐं इहो बि इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त फरियाल टालपुर खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। ज़रदारी जी गिरफ़्तारी ते कहिड़ो रद अमल ॾेखारियूं जे उनवान सां अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था सजाद ज़हीर जो मज़मून। नेब पारां अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खे गिरफ़्तार कयो वियो। खेसि 10 ॾींहनि जे रिमांड खां पोइ 21 जून ते अदालत पारां पेश करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। संदसि गिरफ़्तारी केतिरनि धुरियुनि खे ख़ुशि जॾहिं त हिकु वॾे हल्के खे परेशान करे विधो आहे। मीडिया मूजिबि संदसि मथां मनी लॉन्ड्रिंग जो केस 2015 में साम्हूं आयो। उन वक़्तु मरकज़ी बैंक पारां वफ़ाक़ी तहक़ीक़ी इदारे FIA खे शक जे बुनियादनि ते मनी लॉन्ड्रिंग जी रिपोर्ट मोकिली वई। FIA पारां हिकु अकाउंट जेको A1 इंटरनेशनल जे नाले ते ॼाणायो वियो हो, जंहिंजे बुनियाद ते अॻूणे सदर ख़िलाफ़ मुक़दमो दाख़िल कयो वियो। उन खां पोइ जहिड़ोकि केतिरा ई कूड़ा अकाउंट साम्हूं आया। जेतोणीकि उन केस जी FIR में आसिफ अली ज़रदारी जो नालो शामिल ई न आहे, जॾहिं त ज़रदारी पारां पुछा ॻाछा लाइ जोड़ियल टीम अॻियां बयान ॾिनो वियो हो त 2008 खां पोइ हूअ कंहिं बि कारोबारी सरगर्मी में शामिल नाहे रहियो। हुन पारां मुल्क जो सदर थियण बाद कारोबारी सरगर्मियूं नाहिनि कयूं वियूं। नवाज़ शरीफ़ खां पोइ आसिफ ज़रदारी जी गिरफ़्तारी सोचण ते मजबूर करे थी त अहिड़ियूं कहिड़ियूं कारवायूं थी रहियूं आहिनि। ईअं लॻी रहियो आहे ॼण कंहिं पॉकेट यूनियन वांगुरु हीअ हुकूमत बि उन जी डुप्लीकेट कापी आहे। जेतोणीकि हिन हुकूमत में केतिरा ई अहिड़ा वज़ीर आहिनि जिन ते पिणु नेब चार्जिस आहिनि। हुकूमती जमायत जे वज़ीर आज़म इमरान ख़ान वेंदे साॻी धुर जे बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक ते पिणु नेब दाहे थी, पर अहिड़ी का बि वॾी कार्रवाई अमल में नाहे आई। जहिड़ियूं कार्रवायूं मुख़ालिफ़ धुर जी जमायतनि पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जे अॻवाननि ख़िलाफ़ थी रहियूं आहिनि। मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ अहिड़ियूं कार्रवायूं मुल्क में सियासी जमहूरी अमल खे रोकणी आहे। बरतानिया जो जोड़ियल कानून जंहिंजो बुनियाद ऑफिसर शाही खे मज़बूत करणो हो, अॼु उन्ही कानून हेठि जुड़ंदड़ पॉलिसियूं हिन समाजी मीडिया जे जदीद दौर में वाक़ियूं थींदे नज़र अचनि थियूं। 70 सालनि वारी ब्यूरोक्रेसी ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी गठजोड़ सां अॼु बि कानून ज़ंजीरनि में जकड़ियल आहे। वरी ॿिए पासे ॾिठो वञे त जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जूं जमहूरी हुकूमतूं बि लुटींदियूं ऐं आम माण्हुनि जा हक़ हड़प कंदियूं रहियूं आहिनि। ग़रीब खे बुख, बेरोज़गारी ऐं बदहाली जे ॿियो कुझु बि न ॾेई सघियूं आहिनि, जंहिंजो नतीजो इहो निकितो जो असां वटि हिकु डिघी वेगाणप वासो कयो वेठी आहे। इंसाफ़ जी सूरत इहा आहे त ग़रीब इंसान अदालतनि जा दरवाज़ा खड़काईंदे संदन ज़िंदगी ख़तमु थियो वञे, उहे बग़ैर इंसाफ़ जे हमेशह लाइ आरामी थी वञनि था। माइरनि जा बच्चा ख़ुराक न मिलण सबबि मौत खे गले लॻाइण ते मजबूर आहिनि। खंभे गुम कयल माण्हुनि जा वारस पंहिंजनि प्यारनि जे अचण लाइ संदन रस्ता तके तके थकिजी पिया आहिनि। सालनि जा साल थियो वञनि पर मुनसिफ़नि वटि उन्हनि लाइ फ़क़्ति ठलहा आसरा आहिनि। अहिड़ा फ़ैसिला जंहिंसां मुल्क में अवाम दुश्मन कदम वधीक मज़बूत थियनि, अहिड़ा रवैया ऐं फ़ैसिला जिन ते शऊर रखंदड़ धुरियूं सोचण ते मजबूर थी वञनि। नवाज़ शरीफ़ या ज़रदारी जी सियासत ते उन्हनि सां सवें इख़्तिलाफ़ करे सघजनि था। हिते सुवाल इहो थो उभिरे त छा एहतसाब रुॻो सिविलियन ख़िलाफ़ थियणु घुरिजे या उन एहतसाब में नॉन सिविलियन लाइ बि का गुंजाइश आहे। मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ अहिड़ा क़दम फ़क़्ति IMF जे अवाम दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ हर उन एहतजाज खे दॿाइण जो अमल बि थी सघनि था
नेब जे जज अतहर मिनल्ला जे मुस्लिम लीग जी आला क़यादत जी गिरफ़्तारी ते ॾिनल फ़ैसिले खां पोइ संदसि ख़िलाफ़ थियल वार्ता ऐं जस्टिस काज़ी फैज़ ख़िलाफ़ मोकिलियल रेफरेंस पिणु हितां जे इंसाफ़ कंदड़नि जा तमामु वॾा मिसाल आहिनि, जिन खे नज़र में रखी समूरे मंज़रनामे खे सम्झणु सवलो थी पवंदो। अवाम बुख, बेरोज़गारी ऐं बदहाली जे करे ख़ुदकुशी करण ते मजबूर आहे। तकड़े ऐं सही इंसाफ़ न मिलण सबबि आम शहरी मायूस आहे, पर हिन हुकूमत वटि फ़क़्ति नेब जे केसनि जे ख़बरनि खां सवाइ कुझु बि न आहे, जंहिंसां मुल्क जे ग़रीब माण्हू जो कहिड़ो तालुक़, जेको तकड़े इंसाफ़ सां गॾु पंहिंजी बुख, बेरोज़गारी ऐं बदहाली जे ख़ात्मे जो राहूं तकी रहियो आहे। नवाज़ शरीफ़ तोड़े आसिफ़ ज़रदारी जी सियासत बि का अवाम दोस्त कीन रही आहे, पर हिते सुवाल इहो थो उभिरे त छा मौजूदा हुक्मराननि जा ठला आसरा ग़रीब आवाम जी ज़िंदगी संवारे सघंदा? जेसिताईं हिन मुल्क में जमहूरी निज़ाम दुरुस्त माना में नथो लागू थिए, तेसिताईं हिन मुल्क में अहिड़ा हाञा जारी रहंदा। नवाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी जे दौर में रसो असांजे ॿाहुनि में हो, हाणे IMF जी ग़ुलामी जी सूरत असांजे गले में आहे। उन लाइ पहिरीं पंहिंजे गले मझां उहो टोड़ो कढी जमहूरियत खे मुमकिन बणायूं त जीअं हक़ीक़ी अवामी जदोजहद सां जागीरदारी ऐं सरमाएदारी वारे हिन निज़ाम में माज़ी तोड़े मुस्तक़बिल जे करप्ट हुक्मराननि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद करण में आसानी थिए। ख़बरनि जी दुनिया में हाणे पेश कयूं था शाइरी, ऐं अॼोको शाइर आहे अब्दुल मनान मरहम कंबराणी। जिते उठनि जी डोड़ में गुलाब थियो क़तल वञनि, जिते उठनि जी डोड़ में गुलाब थियो क़तल वञनि, के भेनरनि ऐं माइरनि जा ख़्वाब थियो क़तल वञनि, जिते गटर गटर मझां किताब था कढिया वञनि ऐं लाश के नफ़ीस के नवाब था कढिया वञनि, थिए हसरतनि जे खून जो सघियो न दर्ज केस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे। जिते उमेद जा कमल टिण खां अॻु छणी वञनि, जिते कलियुनि जे लाश ते कफ़न रुॻो रखिया वञनि, जिते हिरास ख़ौफ़ जी फ़िज़ा रुॻो ख़ुशियूं लूटे, शराफ़तनि जा गुल बदन शबाब थी लुटिया वञनि, ऐं चाहतनि जो चंग चंग ऐं चाहतनि जो अंग अंग चूर थियो हमेशह, उहो ई मुंहिंजो देस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे। जिते क़तल निमाज़ थिए शहीद मस्जिदूं थियूं, जिते क़तल निमाज़ थी शहीद मस्जिदूं थियूं, अमन जूं कूंजड़ियूं जिते सदाईं छिड़ विछड़ रहियूं, जिते बग़ावतन भञी अज़ीम मुजसमा छॾिया, अंदर में आस जा टुटल हमेशह आईं न रहिया, जिते घटियुनि में सोग जो बदन बदन ते लिबास आहे, जिते घटियुनि में सोग जो बदन बदन ते वेस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे। जिते असांजे दर्द खे कॾहिं न का दवा मिली, दवा त छा हो दिलरुबा किथां न का दुआ मिली, जिते अखियुनि को छांवरो कॾहिं किथां पसियो न, जिते ककर को बांवरो कॾहिं किथां वसियो न, जिते सदाईं आड़गन ॾिनी का दिलि खे ठेस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे, उहो ई मुंहिंजो देस आहे। ख़बरनि जी दुनिया में शामिल करियूं था क़ब्रिस्ताननि ते थींदड़ कब्ज़नि ख़िलाफ़ लिखियल ख़ूबसूरत लिखणी। इहा लिखी आहे शबीर हसन मरी। जेरनि जे हिन जहान में जॾहिं माण्हू जेरनि जा हक़ बि खाई था वञनि, उते भला मोल माण्हुनि जे हक़नि खे केरु थो ॾिसे। सिंध जा न ॼाण केतिरा क़ब्रिस्तान हूंदा जिन में हाणे घर ठही चुका, पर वॾे में वॾो अलमियो इहो बि आहे जो शहरनि जे गटरनि जो पाणी बि अक्सर क़ब्रिस्ताननि में छॾियो वञे थो। उहे क़ब्रिस्तान जिते मरण खां पोइ माण्हू मदफ़ून थिए थो, उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ बि हुकूमतूं के क़दम नथियूं खणनि। हाणे त शहरनि में बि अहिड़ा क़ब्रिस्तान जुड़ी विया आहिनि जिन में क़बरूं बि पैसनि एवज़ ख़रीद करणियूं पवंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं दिलि में इहो ख़्यालु बि उथंदो आहे त जेकॾहिं इहा सूरत हाल बरक़रार रही त माण्हू पंहिंजे प्यारनि जी तदफ़ीन लाइ
अलाए क़बर ख़रीद करे सघंदा अलाए न। महांगे जे हिन दौर में जॾहिं माण्हू सॼी ज़िंदगी में पंहिंजो घर बि ठाहे नथो सघे, तॾहिं मोए पुॼाणा पुरजण लाइ बि का क़बर न मिली सघे, इन खां वॾो भला ॿियो कहिड़ो अलमियो हूंदो। अलमियुनि जी तारीख़ त हूअं भरी पई आहे, जहिड़नि माण्हुनि सां नाइंसाफ़ियूं त थींदियूं रहियूं आहिनि, पर किथे ईअं न थिए जो लाश दरबदर थींदा रहनि। ॿियनि मुल्कनि में क़बरुनि जो निज़ाम अलाए कहिड़ो हुजे, पर मुंहिंजी सिंध जूं क़बरूं अॼु बि मिसमार थींदियूं रहनि थियूं। पहिरीं औरत शाइरा जंहिं लाॾा लिखिया मरखां शेखण, उन जी क़बर जे वञाइण जो अलमियो केरु महसूसु करे थो अलाए नथो करे, पर सिंध जी सरज़मीन ते अलाए त केतिरियूं क़बरूं हाणे तारीख़ जो हिसो थी चुकियूं। क़बरनि जी हिफ़ाज़त नथी थिए ऐं क़ब्रिस्तान बि वीरान थींदा पिया वञनि। क़बरूं मिसार जी दिलनि तां बि मिसार जी वञनि थियूं त ज़मीन तां बि गुम थी थियूं वञनि। अॻे ज़माने में ईअं बि हूंदो हो जो माण्हू राति जे वक़्तु क़ब्रिस्तान मां गुज़रण खां बि डिॼंदा हुआ ऐं एतिराम बि एॾो हूंदो हो जो क़ब्रिस्तान वटां गुज़रण वक़्तु गाॾियुनि जा टैप बि अज़ ख़ुदि बंदि थी वेंदा हुआ। हाणे ख़बर नाहे त क़ब्रिस्तान ते दुआ लाइ वेंदड़ माण्हू पेरनि मां जुती लाहिनि बि था या नथा लाहिनि। अलाए छो वक़्त जा हुक्मरान इहो विसारे वेहनि था त खेनि उन्हीअ मिटी में मिटी थियणो आहे। हर क़बर जो कुतबो पंहिंजी हिकु अलॻि ई मुनफ़रद तारीख़ रखे थो। हर कुतबे ते पंहिंजो दर्द हूंदो आहे। वताए फ़क़ीर जे क़बर जे कुतबे ते अॼु बि लिखियलु आहे, आऊं बि काल्ह ईअं हुअसि जीअं अॼु अव्हीं आहियो, सुभाणे अव्हीं बि ईअं ई थींदा जीअं अॼु आऊं आहियां। इन लाइ अचो त पंहिंजनि क़बरनि जी मालिकी कयूं, जीअं क़बरनि जी तारीख़ मिसारजी न सघे ऐं जॾहिं बि को यादगिरियुनि जा वर्क वराए ॿियो न सही, तॾहिं हू आख़िरी आरामगाह ते अची घड़ी लाइ सार जा सॾ वरनाए। इन लाइ अचो त पंहिंजनि क़बरनि खे महफ़ूज़ कयूं त जीअं कॾहिं बि कंहिंजो लाश लावारसी जी हालत में दरबदर न थिए। प्रोग्राम ख़बरनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन